पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो, ज़ारत पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फ़लाह आखिरत में भलीकार। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, व अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन कराम, ॾिसो न, तक़रीबन असां 50-50 क़ुरान ते पहुची विया आहियूं। ॾिसो तव्हां अंदाज़न। ऐं सूरत अल नहल खे अॼु असीं कंप्लीट कंदासीं ऐं पोइ सुभाणे इंशाअल्लाह सूरत अल कहफ़, जेको तमामु हिकिड़ी अहम सूरत आहे क़ुरान जी, ऐं इन जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं काफ़ी हदीसूं आहिनि, इन जे फ़ज़ीलत जे बारे में कंदासीं। हलूं था बिस्मिल्लाह में। आयत नंबर 41-42 खां रब जल जलालहू फरमाए थो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वल्लज़ीन हाजरू फ़िल्लाहि मिन बाद मा ज़ुलिमू। चए थो जेकॾहिं कंहिं इंसान सां ज़ुल्म थिए थो ऐं पोइ उहो उन ज़ुल्म खां बचण जे लाइ अलाह जे करे उहा जाइ छॾे थो वञे, लनुबव्वि अन्नहुम फ़िल दुनिया हसनत। अलाह चए थो मुंहिंजो वाइदो आहे त हिन ई दुनिया में तव्हांखे ॿी जाइ ते इन खां बहितर असां तव्हांखे फैसिलिटी या असां तव्हांखे जाइ ॾींदासीं। वल अजरुल आख़िरत अकबर, पर आख़िरत में इन जो वॾो अजुरु मिलंदो। हाणे इन जी माना छा आहे? माना मतिलबु आहे त जे मिसाल तौरु हिकिड़ो इलाइक़ो आहे जिते शिरक थो थिए ऐं जेके शिरक नथा कनि त पोइ उन्हनि खे जेको आहे सो तंग कयो थो वञे या उन्हनि खे विढ़िया था वञनि, त पोइ भली छॾे वञो, शिरक न कयो। वरी इन जो ॿियो मतिलबु आहे, जेकॾहिं ऑफ़िस में तव्हां कमु कयो था या पुलिस डिपार्टमेंट में कमु कयो था ऐं तव्हांखां ग़लति कमु कराइनि था, त पोइ बि तव्हांखे अलाह जो ई हुकुम आहे त उहो नौकिरी छॾे ॾियो। ऐं अलाह जो वाइदो आहे लनुबव्वि अन्नहुम फ़िल दुनिया हसनात, आउं तव्हांखे इन खां बहितर नौकिरी ॾींदुसि, तव्हां रुॻो अलाह ते आसरो करे हथु छॾियो। ईअं न आहे त हाणे जेको आहे सो तव्हांखां ग़लति कमु कराइनि, तव्हांखां ज़ोरीअ कमु कराइनि, तव्हांखां ज़ुल्म कराइनि, माण्हुनि खे पादर हणाइनि, इहे तव्हां कमु न कयो। या जेके वॾेरनि जे ओताकुनि ते वेठा आहिनि 3 वक़्त मानीअ ते, त जेको आहे सो फलाणे खे मारे आहे, फलाणे खे फुरे आहे, फलाणे खे अगवा करे आहे, इहो गुनाह जो कमु न कयो। जेकॾहिं तव्हां इहो छॾींदव, अलाह थो चए जेतिरो तव्हां वॾेरे जे ओताक ते खाओ था न, चए थो मां इन खां तव्हांखे वधीक ॾींदुसि, ऐं आख़िरत अञा उन खां वधीक आहे। लव कानू या लमून, काश इहे माण्हू क़ुर ॿुधी ऐं सम्झनि। अलाह चए थो काश इन्हनि खे इहा ख़बर हुजे। अल्लज़ीन सबरू, ऐं उहे माण्हू करे सघंदा जेके मुड़ुस माण्हू हूंदा। व अला रब्बिहिम यतवक्कलून, ऐं तवक्कल कंदा अलाह ते, जेका अलाह सां ॻाल्हि कई आहे सची आहे, असांजो अलाह ते भरोसो आहे, पाण ई असांजी मदद कंदो। असांखे छा कंदो अहिड़ो करप्शन वारो महकमो, इहो असांखे छा कंदो? अलाह फरमाए थो अॻिते, वमा अरसलना मिन क़ब्लिक इल्ला रिजालन, असां जेके बि अॻ में रसूल मोकिलिया हुआसीं इंसानी मर्द हुआ। नूही इलैहिम, उन्हनि ॾींहुं असां पंहिंजी वही मोकिली। फसलु अहल ज़िक्र इन कुंतुम ला तअलमून, तव्हां भली जेके पढ़ियल आहिनि या जिन वटि इल्मु आहे हिस्टोरिकली, उन्हनि खां पुछो जे तव्हांखे ख़बर न आहे। ऐं असां उन्हनि खे छा मोकिलियो? बिल बय्यिनात वर ज़ुबुर, असां उन्हनि खे निशानियूं ॾिनियूं ऐं उन्हनि खे क़ुर ॾिनोसीं। पोइ अंज़लना इलैका ज़िक्र रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तव्हां ॾे ही क़ुर मोकिलियो आहे, लितुबय्यिन लिन्नास, ऐं तव्हांजो कमु आहे त माण्हुनि ते ज़ाहिर कयो हिन क़ुर खे। बंगालियुनि खे कंहिं में ज़ाहिर कबो? बंगाली ॿोलीअ में। सिंधियुनि खे सिंधी ॿोलीअ में ज़ाहिर कबो। अंग्रेज़नि खे अंग्रेज़ीअ में कबो। अरबनि खे अरबीअ में कबो। त ज़ाहिर करी तव्हां ॾे रसूल ई क़ुर मोकिलियो अथऊं, लितुबय्यिन लिन्नास, त मां नुज़िल इलैहिम, त उनखे ख़बर पए त अलाह छा थो चवे। ऐं जॾहिं उनखे ख़बर पए त अलाह छा थो चए, त वलअल्लहुम यतफ़क्करून, त हिन ते सोचनि, हिन ते फ़िक्रु कनि त हीउ जेको अलाह असांखे हुकुम करे थो, इन ते कीअं अमल कयूं, या अलाह असांखे हिननि शयुनि खां रोके थो त असां हिन शयुनि खां कीअं रुकिजी वञूं। तंहिंजे करे अलाह फरमाए थो त अफ़ अमिनल लज़ीन मकरू सय्यात, त छा जेके हिन ते नथा हलनि ऐं टड़पाई था कनि, रुश्वतूं खाइनि था, अलाह जे क़ुर खे सम्झनि कोन था, त चए थो अलाह तव्हां छा सम्झो आहे त तव्हांखे कुझु कोन थींदो? थी सघे थो ऐं यक्स अलाह बिहिमुल अर्द, थी सघे थो ज़िलज़िले में तव्हांखे अंदरि दफ़न करे छॾे, या मथां भित किरी पए, या ज़िलज़िलो अचे छित में दॿिजी वञो। उहो यातियहुमुल अज़ाब मिन हैस ला यशरून, या अहिड़ो क़िस्म जो अज़ाब अचे जो ख़बर बि कान पवनि, ओचितो तो टीबी थी वञे, का बीमारी लॻी वञे, आउट ऑफ कंट्रोल डायबिटिक थी वञे, या दिमाग़ जी का रग बंदि थी वञे। उहो या ख़ुज़ुम फ़ी तकल्लुबिहिम, या हलंदे चलंदे तव्हांखे को अज़ाब ॾेई छॾे, माना को एक्सीडेंट थी वञे, का टंग भॼी पए, मथां ॾाकण तां किरी पवे।
फ़माहुम बिमोजिज़ीन, इहे माण्हू जेके मकर कनि था अलाह जिन सां, इहे अलाह खां ॾाढा कोन थींदा। ओ या ख़ुज़ुम अला तुख़व्विफ़िन, या हुननि खे पकड़ करे अहिड़ी शइ जेका स्लोली हुननि में बीमारी पैदा थिए थी। इन रब्बकुम लरऊफ़ुर रहीम, पर अलाह ताला नरमी थो करे ऐं रहम थो करे ऐं तव्हांखे ढिर ॾिए थो त मन तव्हां सुधरी वञो। अवलम यरौ, अलाह फरमाए थो वलिल्लाहि यस्जुदु मा फ़िस समावात व मा फ़िल अर्द मिन दाबतियूं वल मलाइक। अलाह चए थो जेके बि हिन दुनिया में साह वारा आहिनि ऐं फ़रिश्ता, उहे सभई अलाह खे सजदो था कनि। हाणे मिसाल तौरु सिजु आहे, अलाह खे कीअं थो सजदो करे? पंहिंजे टाइम ते रोशनी ॾिए थो, ओतिरी ॾिए थो जेतिरी ज़रूरत आहे। सियारे में रोशनी घटि थो ॾिए, ऊन्हारे में वधीक, जे चलो कणकूं जेकॾहिं ऊन्हारे में न ॾिए त पचंदियूं ई कोन। ऐं फ़रिश्ता बि जेके आहिनि से अलाह जे हुकुम ते हलनि था। हिते सजदे जी माना आहे जंहिंखे अलाह ताला जेका ड्यूटी ॾिनी आहे उहो जेकॾहिं पूरो करे थो त माना उहो अलाह खे सजदो थो करे, माना अलाह जी फ़रमान बरदार थो थिए। वहुम ला यस्तकबिरून, इहे तकबर कोन था कनि। यख़ाफ़ून रब्बहुम मिन फ़ौक़िहिम, ऐं अलाह खां डिॼंदो जेको मथे आहे। यफ़अलून मा युमरून, ऐं जेको अलाह हुकुम ॾियनि थो उन ते अमल कनि था। वक़ाल अलाह ला तत्तख़िज़ू इलाहिन निस्नैन, अलाह चए थो त तव्हां ॿ अलाह न कयो। यानी हिकिड़ो मिसाल तौरु हिते ॿी बि माना आहे। हूअं त ॿ अलाह किथे आहिनि मां तव्हांखे ॾसियां थो, पर मिसाल तौरु हिकिड़ो अलाह मथे वेठो आहे, हिकिड़ो कुर्सीअ ते वेठो आहे जेको वॾो साहिबु आहे। हाणे साईं यस सर, हाज़ुर साईं, जी सर, सैल्यूट, हाज़ साईं, पकड़ फलाणे खे, हाज़ुर साईं पकड़ियां थो, अरे जूता हणीस, हाज़ुर साईं मां हणां थो। इहो बि अलाह न कयो। अलाह हिकिड़ो आहे, तंहिंजे करे ला तातिल मख़लूक फ़ी मासियतिल ख़ालिक, रसूल सां फरमायो त अलाह जी नाफ़रमानीअ में कंहिं बि ॿिए इंसान जी चाहे कहिड़ी बि पोज़ीशन हुजे उन जी फ़रमानदारी नाहे करणी, जे इन फ़रमान बरदारीअ में अलाह जी नाफ़रमानी थी थिए। इन्नमा हुअ इलाहु वाहिद, अलाह हिकिड़ो आहे, हिकिड़ो ई आहे, उन जो चवणु वठो फ़ इहा ये फ़रबून, ऐं हिकिड़े ई अलाह खां डिॼो। वलहू मा फ़िस समावात वल अर्द, ज़मीन आसमान जी सॼी प्रॉपर्टी उन जी आहे। वलहू दीनुल वासिबन, ऐं उनजो दीन सिधो आहे। अफ़ गैर अलाह तत्तक़ून, पोइ अहिड़ो हुजे जो मालिक अलाह आहे, तव्हांजो मालिक अलाह, तव्हांजी अखियुनि जो मालिक अलाह, ज़मीन जो दरियाहनि जो मालिक अलाह। अफ़ गैर अलाह तत्तक़ून, पोइ अलाह खां सवाइ ॿियनि खां डिॼंदव छा, या उनजा ग़लति हुकुम मञींदव? ऐं इहो मूं ॾिठो त ॿ अलाह कहिड़ी ॻाल्हि थो करे। मां ॾिठो त ॿ अलाह कीअं आहिनि, टे अलाह त मां ॿुधा आहिनि क़ुर में। पोइ मां कल्ह वञी इन स्टडी कई त ख़बर पई त यहूदीन जी जेकी आहे जेके हिकिड़ी कम्यूनिटी आहे उहा ॿिनि अलाहनि में बिली थी करे, यानी चवनि था टू गॉड्स इन हेवन, जूइश कॉन्सेप्ट्स ऑफ गॉड इन एंटीक्विटी, माना इहे हिननि वटि कॉन्सेप्ट आहे यहूदीन वटि त हिकिड़ो ख़ुदा जेको आहे सो चङाईअ जो ख़ुदा, ऐं हिकिड़ो जेको आहे सो ज़ुल्म जो ख़ुदा या सज़ा जो ख़ुदा। ऐं हिंदुनि वटि बि जेको आहे सो इन कॉन्सेप्ट, पर उते आहिनि टे अलाह वरी टिनि अलाहनि जा असां वटि तमामु घणा जेके आहिनि से वाक़िया आहिनि। मिसाल तौरु अलाह फरमाए थो लक़द कफ़र लज़ीन कालू, अलाह चए थो बिल्कुलु कुफ़ुर थो कनि उहे जेके चवनि था इन अलाह सालिस सलासिन, अलाह टे आहिनि। वमा मिन इलाहिन इल्ला इलाहु वाहिद, अलाह चए थो मां अकेलो आहियां, हिकु अलाह आहे। इन लम यंतहू, जेके हिन ते इहा छॾींदा न या किरते टे न कंदा, अमा यक़ूलून, जेको चवनि था त इहा मसन लज़ीन कफ़रू, त अहिड़नि काफ़रनि खे वसूल थींदो या छुहंदो मिनहू अज़ाब न। हाणे कहिड़ा कहिड़ा आहिनि? टे वॾा मज़हब ईअं था कनि। हिकिड़ो आहे हिंदू जेके चवनि था हिकिड़ो ब्रह्मान क्रिएटर विष्णु ऐं शिवा, हिकिड़ो जेको आहे सो सज़ा थो ॾिए ऐं ॿियो जेको रिज़्क़ थो ॾिए। वरी ईसाइन में बि टे अलाह, हिकिड़ो आहे फादर, द सन एंड द स्पिरिट द होली गोस्ट, इहे टिनी खे अलाह सम्झंदा, चवंदा इहे टई अलाह जो रूप आहिनि। ऐं असां वटि अञा त ईअं न आयो आहे, पर अञा शइ कची पचे पई थी। यानी छा था चवनि मुस्लमाननि में, अलाह अज़ वजल, हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु खे केतिरा माण्हू अलाह चवनि था, वरी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि केतिरा माण्हू अलाह चवनि था। त हीअ जीअं मिसाल तौरु शेर पढ़ी थो ॿुधायां, वही जो मुस्तवी अरिश्ता ख़ुदा कर उतर पढ़ाए मदीने मुस्तफ़ा कर, हालांकि इन जो चवनि था त असांजो शेर ई कोन्हे को, हालांकि उनजे रिसालनि में आहे, ठीकु आहे, शुकुर ॻाल्हि आहे, पर आम माण्हू इहो कोन था चवनि। साॻिए नमूने सां हज़रत अलीअ जे बारे में इहे कोल कढणु त मैं क़यामत क़ाइमु करने वाला हूँ, मैं ही योम क़यामत का सरदार हूँ, या जिथे अचे थो हिन में त ख़ुतबात अलीविया में जब भी जहाँ भी इस्म अल्लाह लिया जाता है उसे मुराद में अली आता हूँ। इहे जेके माण्हू आहिनि माइनॉरिटीअ में आहिनि। आऊं ईरानी इंजीनियरनि सां 3 साल 2 साल हलियो आहियां प्रोजेक्टनि ते, छा हुनजो इल्मु आहे,
छा हुनजो नॉलेज आहे? मां त चवां थो जेकॾहिं शिया ॾिसणा आहिनि त तव्हां उन्हनि खे ॾिसो, उन वॾियूं वॾियूं यूनिवर्सिटियूं आहिनि, उन्हनि साम्हूं जो हिन मामले ॾिसो, उन्हनि जे दिमाग़ में बि कॾहिं सुवाल न पैदा थींदो त जेको सो हज़रत अली मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पोइ मथे आहे ऐं हज़रत अली अलाह ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हीअ जो नबी आहे, कॾहिं बि दिमाग़ में न अचे। पर हीअ आहिनि हिकिड़ा चंद हिकिड़ा माइनॉरिटीज़। पर मां तव्हांखे इन लाइ थो ॾेखारियां त जेकॾहिं क़ुर न पढ़ंदव त इहे पचंदा वेंदा। हीउ क़ुर हिननि खे रोके थो। अलाह छा थो चए क़ुर पाक में? मालिक यौमिद्दीन, माना क़यामत ॾींहं जो मां मालिक आहियां। त ईअं कीअं थो थी सघे त जेको सो केरु चवे त न हज़रत अली करमल्लाह वजह जेको सो क़यामत जे ॾींहं जो मालिक आहे? जॾहिं क़ुर पढ़ंदव त कोन चवंदव। त अलाह ताला असांखे बचायो। बाक़ी इन्हनि जो असां जेको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ते न हलंदासीं त हीउ क़ुर बि सम्झ में कोन ईंदो। हज़रत अली करमल्लाह वजह जेके अक़वाल आहिनि ऐं सोनहरी हर्फ़नि में लिखियल अहिड़ा अक़वाल आहिनि। छा हुनजी असांजे इस्लाम सां हुननि जी जेका आहे सा ख़िदमतूं आहिनि, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो अखियुनि जो तारो, त हिन करे हर कंहिंजी पंहिंजी लेवल ते इज़त कबी। अॻिते अलाह फरमाए थो त वमा बिकुम मिन नेमतिन फमिन अल्लाह, जेका तव्हांखे हिन दुनिया में नेमत मिले थी इहो अलाह जे तरफ़ां आहे। इज़ा मसकुम दुर फइलैहि तजअरून, पर जे तव्हांखे तकलीफ़ पहुचे थी न, पोइ जीअं माउ ॾे डुकबो आहे न, पोइ तीअं अलाह ॾे डुको त अलाह साईं बचाए, अलाह साईं महिरबानी कर। पर छा थो चवे? सुम इज़ा कशफ दुर अनकुम, पोइ जॾहिं मां तव्हांजे हिन ॿाॾाइण जे करे तव्हां खां तकलीफ़ दूरि थो कयां, इज़ा फ़रीक़ुन मिनकुम रब युशरिकून, त सभु न पर काफ़ी वॾो ॻच इन्हनि माण्हुनि जो शिरक कंदा। छा चवंदा? अदा डॉक्टर हिकिड़ो भलो फस्ट क्लास यार दीवान डॉक्टर असांखे दवा ॾिनी ठीकु थी वियुसि, या जेको आहे सो फलाणे वज़ीर मुंहिंजी सिफ़ारिश कई कमु थी वियो, या फलाणे जेको सो वियुसि पंहिंजो दरगाह ते उतां कमु थी वियो। इहे शिरक आहिनि। अलाह चए थो जॾहिं तव्हां मूंखां ॿाॾायो अथव, मां तव्हांजो कमु कयो आहे त पोइ शिरक न कयो। यकफ़रू बिमा अतईनाहुम, माना नाशुक्री था कयो जेको मूं तव्हांजी इहा तकलीफ़ दूरि कई आहे। फतमतऊ, जे नथा मुड़ो त भली अञा हींअर मां तव्हांखे मारींदुसि कोन, मारण जो तव्हांजो मौत फिक्स थियल आहे, ओसि ताईं तव्हां खाई पी वठो। फसौफ तअलमून, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त छा ॻाल्हि आहे। ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ प्रोग्राम खे जारी रखंदासीं। पंहिंजी करायो ज़ारत, पंहिंजी करायो ज़ारत, पंहिंजी करायो। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में भलीकार। अॻिते हलूं था सूरत नहल में। अलाह साईं अहम हिकिड़ी ॻाल्हि थो करे, चए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम, वो यजअलून लिमा ला यअलमून नसीबम मिम्मा रज़क़नाहुम, माना अहिड़नि हस्तियुनि खे जंहिंसां कॾहिं मिलिया कोन्हनि, ॼाणनि कोन था, इहा बि ख़बर न अथनि त वाक़ई उहे बुज़ुर्ग हुआ कोन हुआ, असांखे कहिड़ी ख़बर। उन्हनि जे लाइ पंहिंजो रिज़्क़ मां नसीब था मुक़ररु कनि। चवंदा हे ॿकरी साईंअ जी आहे, हे ॿकरी फलाणे जे लाइ आहे, उनजे नाले ते मां ॾींदुसि। त अलाह चए थो अलाह खे सुञाणो था उन्हीअ जे लाइ न, पर जंहिंखे मिलिया ई कोन्हे उन जे लाइ तव्हां हिसो था मुक़ररु कयो रिज़्क़ मां। त अलाह चए थो कसम आहे, कसम थो खणे, लतुस अलुन, अलाह तव्हां खां इन्हीअ जे बारे में ज़रूरु तव्हां खां पुछंदो। अमा कुंतुम तफ़्तून, जेके कूड़ ठाहिया अथव इहे सभु कूड़ आहिनि। भई यजअलून लिल्लाहिल बनात, वरी चओ था त जेके अलाह खे धीअरूं आहिनि, हे फ़रिश्ता अलाह जूं धीअरूं आहिनि, सुभानहू, अलाह ताला एबन खां पाक आहे। लहुम मा यशअऊन, ऐं पंहिंजे लाइ जेकी दिलि चए पसंदि कयो, पंहिंजे लाइ चओ त असांखे पुट खपनि ऐं अलाह खे धीअरूं था ॾियो। चए थो इज़ा बुशिर अहदुम बिल उनसा ज़ल वजहू, पर जे हिन दौर में त अक्सर इहा घटि थी आहे, पर अमूमन चए थो जेकॾहिं तव्हांखे दाई अचे ॾसींदी या त बाबा तोखे धीउ ॼाई आहे त यानी थोरो मुंहुं तव्हांजो कुमाइजी वेंदो, मुसवदन उहो कज़ीम, ईअं लॻंदो त जीअं हुनखे पसंदि न आई इहा ॻाल्हि। यतवारा मिनल क़ौमिन सू, ऐं माण्हुनि खां लिकंदो कोन, पर फ़ोन त कोन कंदो न। पुटु ॼमंदो, हलो अदा पुटु ॼाओ आहे, चवणु साईं मुबारक। धीउ ॼमंदो फ़ोन बि कोन कंदो, यानी हिकिड़ी नेचर आहे माण्हुनि जी। अलाह ॿुधाए थो युमसिकू अलाहून, हाणे जेके उनखे बेइज़ती जेका महसूसु धीअ जे करे थिए थी, त हू थो सोचे त छॾे ॾियांसि भला, हाणे भली इहा बेइज़ती थी आहे, भली हाणे भला मिली वई त छॾियांसि। अम यदुसूफ़ी तुराब, या ॿियो ऑप्शन आहे त मां हिनखे मिटीअ में पूरे दफ़न कयां, जेरीअ खे। इहो अॻे दौर में हो, पर हाणे बि अञा उन जा ट्रेसिस आहिनि। हाणे जेके आहिनि, मिसाल तौरु न्याणी आहे, अलाह ताला क़ुर में नबी करीम फरमायो आहे त कंहिं बि छोकिरीअ जी शादी हुनजी मर्ज़ीअ खां सवाइ जाइज़ कान्हे, उहो निकाह ई कोन पवंदो। जे उहो नथी दिलि सां राज़ी थिए, असां तव्हां ॾंडा हणी कोन ॾींदव,
पोइ इहे जेकॾहिं ज़बरदस्ती जूं शादियूं थियनि थियूं, हाणे अलाए मुंहिंजो सौट आहे बसि हुनजे सौट जे पुट ते करणी आहे, हाणे उहो सौट पोइ नशई हुजे, चरियो हुजे, चिॿो हुजे, हाणे उहा न्याणी छोकिरी सुहिणी सदामड़ी चए थी मां नथी कयां त हणी डंडा हुनखे कराईंदा, पोइ छोकिरियूं भॼनि थियूं। पोइ वरी छा था कनि, जो जेकॾहिं का छोकिरी वञी थी शादी करे कोर्ट में त पोइ वरी साईं बंदूक ठा ठा ठा, ऐं जॾहिं तव्हांजो पुटु वञी का छोकिरी पराई खणी शादी करे त उनखे त अखियुनि ते विहारींदो। इहा साॻी ॻाल्हि आहे न जेको अलाह साईं फरमाए थो, अला सा मां इहा हुकुमून, इहो बुछड़ो जेको आहे इहो फ़ैसिलो कनि था। लिलज़ीन ला यूमिनून बिल आख़िरत, जेके आख़िरत ईमान नथा आणनि, मसल सौ जो बुछड़ो मिसाल आहे, गंदो मिसाल आहे, कीड़नि मकोड़नि वारो मिसाल आहे। व लिल्लाहिल मसलुल आला, अलाह जो शान ऊचो जो वॾो मिसाल आहे। वहुवल अज़ीज़ुल हकीम। वलो युआखिज़ुल्लाह नास बिज़ुल्हिम, चए थो जेकॾहिं अलाह साईं चए थो जेकॾहिं जेके माण्हू ज़ुल्म कनि था न, जेकॾहिं मां फ़ैसिलो कयां त हिन जो ओॾीमहिल जो ओॾीमहिल उते जो उते उन्हनि खां हिसाब वठां, मां तरक अलैहा मिन दाबतियूं, त ज़मीन ते को साह वारो ई कोन बचे हा। वलाकिन युअख़िरहुम इला अजल मुसा, पर अलाह ढेर थो ॾिए जेसिताईं तव्हांजो मौत नथो अचे। फ़ैज़ा जा अजलुम, जॾहिं उन मौत अची थो वञे, ला यस्ताख़िरून साअतूं वला यस्तक़दिमून, त हिकिड़ो सेकंड बि उहो जेको साह निकिरण जो टाइम आहे न अॻिते थींदो आहे न हिकिड़ो सेकंड पोइते थींदो आहे। वयजलून लिल्लाह मा यकरहून, ऐं जेका शइ पंहिंजे खे पसंदि कोन अथनि अलाह खे उहा था ॾियनि। यानी पंहिंजे लाइ जेकी शइ, मिसाल तौरु तव्हां चवंदव त तव्हांजो जेको नौकर आहे सो तव्हां जहिड़ो मालिक थी तव्हां सां गॾु वेहे, त पोइ अलाह लाइ चवंदा त हे साईं बुज़ुर्ग आहे उहो अलाह जा कम करे थो, जे अलाह नथो करे त हे असांखे करे ॾींदो। व तसिफ़ अलसिनतुमुल कज़िब, इहे ज़बान मां कूड़ था ठाहियो। अन लहुम हुस्ना, बेशक अलाह जे लाइ सभु भलारियूं आहिनि। ला जरम अन लहुम उन्नार, इन्हनि माण्हुनि जे लाइ को शक न आहे त हिन में बाहि थींदी। व अनहूं मुफ़रतून, ऐं उन में पिया सड़िया पिया हूंदा। तल्लाही, अलाह कसम थो खणे, लक़द अरसलना इला उममिन मिन क़बलिक, पोइ असां तव्हां खां अॻु में रसूल मोकिलिया। फ़ज़य्यन लहुमुल शैतान अमालम, पोइ माण्हुनि खे जेको आहे सो उनजे उम्मत खे शैतान उनजे अमलनि खे मुज़यन कयो। हुअ वलीहुमुल यौम, ऐं उहो शैतान उन ॾींहं जो यार आहे। वलहुम अज़ाबुन अलीम। अलाह सी फरमाए थो, वमा अंज़लना अलैकल किताब, हे जेको क़ुर शरीफ़ चए थो असां तव्हां ॾे रसूल मोकिलियो आहे, छाजे लाइ, इला लितुबय्यन लहुमुल लज़ीन इख़्तलू फ़ी, त हे जेके इख़्तिलाफ़ करे शिरक जो निज़ाम क़ाइमु वेठा आहिनि त उन्हनि ते ज़ाहिर थिए। छो त माण्हू क़ुर पढ़ंदा शिरक ख़तमु थी वेंदो, हे आयतूं क़ुर मां आहिनि न, त चए थो त इहे नबी करीम तव्हांखे क़ुर ॾिनो ई इन लाइ अथव तव्हां माण्हुनि ताईं पहुचायो। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पाण वियो त असांजे तव्हांजे मथां ड्यूटी हणी वियो त हिनखे माना सां सिंधियुनि खे सिंधीअ में पहुचायो, उर्दू वारनि खे उर्दू में, चाइनीज़ खे चाइना में, अंग्रेज़नि खे अंग्रेज़ीअ में इहे पहुचायो। त चए थो त जिन माण्हू इख़्तिलाफ़ कनि था उन्हनि ताईं इहे पहुचायो। हुदऊं व रहमतन, हिन में हिदायत आहे, हिन में रहमत आहे। लिक़ौमी यूमिनून, जेके ईमान आणनि था। हाणे जेके चवनि क़ुर अलाह जो आहे ई कोन, त पोइ उन्हनि खे त ॻाल्हाइण ई बेकार आहे। वल्लाहु अंज़ल मिन समाए मान, आसमान मिसाल थो ॾिए, अलाह चए थो आसमान मां पाणी नाज़ुल कयां थो। फ़अहया बिल अर्द बाद मौतिया, त उन सां मुअल ज़मीन जहिड़ी थी पए। थर में वञो 3-3 साल बारिश कान थी पए, वारी पई उॾामंदी आहे, पर जेकॾहिं मंझंदि जो मींहुं पइजी वियो त सुबुह ताईं ॾिसंदो ॼण सावक अची वेंदी। सावक त छॾियो पर ॾेॾर निकिरी पवंदा, खुड़ खबीता निकिरी पवंदा, तितलियूं निकिरी पवंदियूं। पहिरीं किथे हुयूं, छा 3 साल ताईं अंदरि पाणीअ में में वेठी हुयूं छा अंदरि? उहो तितली वीचारी जी उमिरि 15 ॾींहं आहे। या जेको पोपट आहे, पोपट जी 15 ॾींहं उमिरि आहे, उहो किथां थो निकिरी पवे? माना मुअल शयूं उन जेके मींहं जे करे अलाह हुन में जान थो विझे, उनजा पर त सेल्स त हूंदा न। इन फ़ी ज़ालिकल आयात लिक़ौमी यसमऊन, अलाह चए थो जेकॾहिं केरु कनु ॾेई क़ुर जी ॻाल्हि ॿुधंदो त उन्हनि जे लाइ हिन क़ुर में निशानियूं आहिनि। इहे व इन लकुम फिल अनाम लइबरतन, चए थो भला हलो ॿी ॻाल्हि छॾियो, हे जेके मेहूं आहिनि, ॿकरियूं, रिढूं आहिनि, इन्हनि खे त सोचो तव्हां, इन लाइ तव्हां में इबरत जी निशानियूं कोन्हनि के? कीअं? नुस्कीकुम मिम्मा फ़ी बुतून ही मिम बैन फ़र्स व दमन, असां उन्हनि जे तव्हांखे खीरु कढी था ॾियूं हुनजे पेट मां, किथां? छेण मां ऐं रत मां। ॿियो कुझु कोन्हे मेंह जे अंदरि या ॿकरीअ जे अंदरि, छेणो आहे ऐं रतु आहे। ऐं छा थो निकिरे? लबनन ख़ालिसन, ख़ालिस अछो खीरु जंहिंमें ख़ुशबू आहे, साइगन लिल शारिबीन, पीअण वारनि जे लाइ तमामु नरम ऐं सुठो आहे। हाणे ॿुधायो त चए थो इते बि नथा सोचो त मेंह में तव्हां मेंह जे थणनि में ॾिसंदव न त ओॾी महिल अधु किलो खनि हूंदो आहे, तव्हां 10 किलो किथां था कढो? माना उहे उनजे पेट में त तव्हां वरी कटियो मेंह खे, तव्हांखे थणनि खां सवाइ खीरु ॾिसण में ई कोन ईंदो। मेंह में तव्हां ॿकरी कुठी आहे त उनखे तव्हां जिस्म में किथे खीर जो तव्हांखे 2 किलो या 5 किलो नज़र अचनि था, ई पैदा थो थिए। त इहो ई थो चए त अलाह साईं त इन में तव्हांजे लाइ निशानियूं आहिनि।
वमिन समरात नखीलियूं अनाब, ऐं तव्हांजे लाइ ॿिया मेवा आहिनि जीअं खजूर आहे, अंगूर आहिनि। तत्तखिज़ून मिनहु सकरन व रिज़्क़न हसना, रिज़्क़न हसना माना तव्हां हिन जी रस पियो था, अंगूर खाओ था, शुकुर आहे, पर वरी हिन मां नशो था ठाहिनि के। तत्तखिज़ून मिनहु सकरा, कीअं नशो ठाहींदा, उनजी बेइज़ती करणु, अंगूरनि खे बूटनि सां लताड़े उनजी जेका चर्बी माना उनजी क्रश करणु, उन्हनि खे क्रश करे 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 पोइ उनखे वरी दॿनि में विझी ॿ टे टे साल अंदरि उनखे मिटीअ में पूरे छॾनि, उते उन में कीड़ा पैदा थियनि, उहे कीड़ा मरंदा, उन्हनि जो गंदु जेको पेशाब गंदु उहो सॼो उन में मिक्स थींदो, ऐं पोइ छा थींदो, उन में शैतानी शइ पैदा थी वेंदी। छो त अलाह जे रिज़्क़ जी नाशुक्री आहे, पोइ उन में शैतानी असरात पैदा थियनि था, पोइ माण्हू पियनि था त नशो थो थियनि। अलाह फरमाए थो इन फ़ी ज़ालिक लआयतन लिक़ौमी यअक़िलून, इन में अकुल वारनि जे लाइ अचे थो निशानियूं आहिनि। हाणे मिसाल तो अलाह ॿियो ॾिए, ओहा रब्बुक इलल नहली ऐं नितखिज़ी मिनल जिबाल बुयूतन, चए थो असां माखीअ जे मख खे प्रोग्राम ॾिनो आहे, हुनखे असां उन में सॼो कंप्यूटर सिस्टम ॾिनो आहे, जंहिंमें हुनखे सेखारियो अथऊं त जेको आहे सो घर ठाहे, किथे ठाहींदीअ, मिनल जिबाल पहाड़नि में ठाहे घर, व मिनल शजर वणनि ते ठाहे, व मिमा यरशून या का ऊची जाइ ते ठाहे। कॾहिं बि माखीअ जो तव्हांखे मीनारो हिन में पाड़ में ॾिसण में कोन ईंदो, मथे हूंदो। अलाह हुनजे कंप्यूटर में हुनजे जिस्म में इहा जीन विझी छॾी आहे त घर ठाहे पर मथे करे ठाहे। सुम कुली मिन कुल समरात, वरी पोइ हुनखे हुकुम ॾिनो अथई ऐं हुन में अंदरि विधो अथई त जेके गुल आहिनि उनजी वञी रस चूस, फ़सुल की सुबुल रबिक ज़ुलला, ऐं उन्हनि रस्तनि ते हल जेको अलाह साईं तुंहिंजे लाइ इहो मुसख़र कया आहिनि। हाणे छा आहे, हाणे हे मां तव्हांखे ॿुधायां थो, हे जेको आहे त माखी जेके आहे सा पहिरीं ॻाल्हि त इहा गुलनि जी रस चूसे थी। हाणे मां हे अंग्रेज़ी में माना थो कयां, चए थो त इन माखीअ जे मख खे हिकिड़ो सेंस आहे त गुल ॻोल्हींदी जंहिंमें रस हूंदी, डिटेक्टिंग इलेक्ट्रिसिटी, ऐं उहा थ्रू इलेक्ट्रिसिटी थी उहा ॾिसे, यानी जेको नेक्टार आहे गुलनि में उन में नंढड़ी नेक्टार स्मॉल इलेक्ट्रिक आहे, इहे जेके गुलनि में जेको नेक्टार हूंदो आहे, जेका रस हूंदी आहे उन में नंढड़ी इलेक्ट्रिक चार्ज आहे। हिन वटि बि इलेक्ट्रिसिटी डिटेक्ट करण जो अंदरि कंप्यूटर अथसि, ऐं तंहिंजे करे उहो यकदमि सेंस लॻाईंदियूं आहिनि त 10 किलोमीटर जेको गुल आहे उन में वधीक नेक्टार आहे, सिधो उते पहुची वेंदी, छो त हुनखे इलेक्ट्रिकली उहो रेफरेंस अची थो वञे। ऐं बीज़ कैन यूज़ दैट टू सेंस विच फ्लावर हैड द मोस्ट नेक्टार। वरी उन खां मां रेफरेंस बि ॾिना, वरी उन खां पोइ हिन जी जेका स्पीड आहे उहा 25 किलोमीटर कलाक में, ऐं जेके पर हणनि थियूं एंड बीट देयर विंग्स 200 टाइम्स पर सेकेंड, माना हे जेके पर हीअं हणनि थियूं 1 सेकंड में 200 दफ़ा पर हेठि मथे थियूं करे वञनि। ऐं टियों त द बीज़ फाइंड देयर पाथ इलेक्ट्रोमैग्नेटिकली, माना जीअं वञनि थियूं ईअं मोटनि थियूं। हिन ते मां थोरी स्टडी कई त ॾिसो त कीअं जिथां पंहिंजे एच जे थे माना इहो हुनजो मानारो आहे, उतां जीअं निकिरनि थियूं वरी फिरी साॻी जाइ ते 20-20 किलोमीटर पंधु करे मोटी अचनि थियूं। उन खां अलावा इहे जेके माखीअ जूं मखियूं ॿिया कम बि कनि थियूं। हिते ॾेखारे थो त माखीअ जूं मखियुनि जे करे फ्रूट पैदा थियनि था, छो त नर ऐं मादीअ जो कॉन्सेप्ट आहे न, चाहे खजीअ जो वणु हुजे चाहे गुल हुजनि जेकी बि शइ, पोइ इहो नर जा जेके जुज़ा आहिनि इहे माखियूं ते जॾहिं वेही रस चूसे थी उनजे पेरनि खे लॻी था पवनि, पोइ वरी वञी मादीअ जे मथां थी वेहे त उनजी फर्टिलाइज़ेशन थी वञे। त इहो सॼो सिस्टम इहो माखीअ जी मख करे थी। न सिर्फ़ु इहो, अमेरिका में जीअं हींअर अॼुकल्ह में मुसीबतूं आहे, रोज़ टोरांडो माण्हू मरनि पिए था, वरी उहो ट्रंप जी मुसीबत बि अचण वारी अथनि, उते चवनि था त 50% माखीअ जूं मखियूं मरी चुकियूं आहिनि, तंहिंजे करे हुनजे फसलनि ते असरु पइजी रहियो आहे, उनजे फ्रूट ते असरु पइजी रहियो आहे। अलाह ताला असांखे हिन खां बचाए। वापसि अचूं था हिन ते त अलाह फरमाए थो यख़रुज मिन बुतूना शराबुन, इन जे पेट मां माखी थी निकिरे, मुख़्तलिफ़न अलवानू जा रंग मुख़्तलिफ़, फ़ी शिफ़ा लिन्नास, माण्हुनि जे लाइ वॾी शफ़ा आहे माखीअ में, वॾी शफ़ा। क़ुर थो फरमाए इन फ़ी ज़ालिक आयात लिक़ौमी यतफ़क्करून, जे इन में बि निशानियूं जेके सोच कनि था। ॾिसो न माखी अलाए केतिरनि हज़ारनि गुलनि मां उनजो नंढिड़ो जूस कढी अचे ठाहे थी, त केॾी शफ़ा आहे, हुन में केॾा विटामिन्स हूंदा ऐं केॾा हुन में एंटीबायोटिक हूंदा, जेको अलाह साईं फरमाए थो। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम पूरो कंदासीं। पंहिंजी करायो ज़ारत, पंहिंजी करायो ज़ारत, पंहिंजी करायो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में अल्हम्दुलिल्लाह असां अल्लाह जे क़ुरान जे बाग़नि मां हली रहिया आहियूं।
मुंहिंजी बि दिलि ठरे पई थी क़ुर जूं आयतूं ॿुधी ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं हदीसूं ॿुधी। हाणे हिकिड़ी मुंहिंजे साम्हूं हदीस आहे हिन माखीअ जे बारे में, मां आहे अरबीअ में मुंहिंजे साम्हूं, पर मां तव्हांखे तकड़ में सिंधीअ में तर्जुमो कयो। चए थो हिकिड़ो शख़्स आयो नबी कईं चई साईं त मुंहिंजो भाउ आहे अखी यशतकी बतन, चई पेट में सूरु आहे, चई वञु इस्क्यू असलनि जी माखी प्यारीसि। वरी आयो कुझु देरि खां पोइ, चईंसि मां प्यारी थमांसि पर फ़ाइदो कोन्हे, चई वञु माखी प्यारीसि। वरी वियो प्यारे, वरी जॾहिं टियों दफ़ो आयो त चई साईं कोन थो फ़ाइदो थिए, त चवणु लॻुसि त काल सदक अल्लाह, चई अलाह सचो आहे त माखीअ में शफ़ा आहे, कज़ब बतन अखी तुंहिंजे भाउ जो पेट कूड़ो आहे, वञु प्यारीसि। वाक़ई जॾहिं वञी प्यारियईं फसका त यकदमि हुनजी सिहत सुठी थी वई। वरी ॿी जाइ ते अचे थो त अॻिते अलाह फरमाए थो वल्लाहु ख़लक़कुम, अलाह तव्हांखे पैदा कयो आहे, सुमयत वफ़ाकुम, पोइ तव्हांखे मौत बि ॾींदो, व मिनकुम मई युरद्दु इला अर्ज़िलिल उमिरि, पोइ जेके तव्हां में झूर पोढ़ा थी था वञनि त उन वक़्तु उन्हनि जी कंडीशन इन आहे जीअं नओं ॼावल ॿार, माना जॾहिं झूर पोड़ो 120, 125 उमिरि थी वञे साल, त पोइ हुननि खे का दुनिया जी सम्झ न आहे, ॻाल्हाईंदा बि कोन, निहारींदा बि हींअर हिकिड़े तरफ़, पर वात में का शइ विझबनि त चूसींदा, जीअं नंढिड़ो ॼमण वारो ॿारु जेको हूंदो आहे सो खीरु धाईंदो आहे ऐं चूसींदो आहे, उहो ई थींदो। चए थो त जॾहिं उहे अहिड़ी अर्ज़िल उमिरि ते पहुचनि था, लिकई ला यालम बाद इल्मिन शैया, त उनखे को इल्मु कोन थो रहे। इन अलाह अलीमुन क़दीर, हे जीअं आहे मिसाल तौरु हाणे हीअ आहे न वीचारी, इहा हींअर 125, 130 साल जी आहे, कुझु ॻाल्हाए कान थी, कुझु कान थी करे, न मानी हथ सां खणी खाईंदी, सिर्फ़ु बोतल जो खीरु वात में विझुसि त पीअंदी, इहा ई अलाह ॻाल्हि थो करे। वल्लाहु फ़ज़ल बअदकुम अला बअदिन फ़ी रिज़्क़, अलाह चए थो हिन दुनिया में कंहिंखे मां वधीक रिज़्क़ ॾिनो आहे, कंहिंखे घटि ॾिनो आहे, छो त दुनिया जो धंधे हलाइण लाइ त इहा घटि वधाई त खपे। ऐं जेको आहे सो अलाह फरमाए थो फमल्लज़ी फुदलू बिरौदी रिज़्कुम अला मा मलकत ईमानुहुम, चई भला हिकिड़े माण्हू अमीर माण्हू खे घर में पैदा कयो आहे, चई छा उहो माण्हू पंहिंजो माल खणी पंहिंजे कंहिं नौकर खे ॾींदो सवा, अधु अधु ॾींदुसि, चवंदो मूंखे 4000 ॿ तूं खण, मूं वटि 200 एकड़ ज़मीन आहे 100 तूं खण, हे मुंहिंजी हवेली आहे इन मां अधु तोखे थो ॾियां, त जीअं ॿई हिकु जता अमीर थी वञनि, इन कॾहिं थींदो? पोइ अलाह थो पुछे अफ़ बि नेमत ला यजदून, पोइ तव्हां अलाह जी नेमतुनि सां जेको चओ था त हीअ नेमत अलाह ॾिनी आहे, हे फलाणे बुज़ुर्ग ॾिनी आहे या मूंखे फलाणे मां मिली आहे, त ईअं माना पंहिंजे लाइ पसंदि कोन था कयो, बाक़ी तव्हां अलाह सां अहिड़ा माण्हू मुक़ररु कयो था जो अलाह जे बराबरि आहिनि, जे अलाह न ॾींदो त हीउ ॾींदो, ऐं ईअं तव्हां ॻाल्हियूं था कयो। वल्लाहु जअल लकुम मिन अनफुसिकुम अज़वाजन, अलाह जेको आहे सो तव्हांजे ई जान मां तव्हां जूं घर वारियूं औरतूं निकितियूं आहिनि, वजअल लकुम मिन अज़वाजिकुम बनी व हफ़दा, ऐं पोइ वरी तव्हांजे हिन घर वारियुनि मां पुट ऐं पोटा, व रज़क़कुम मिन तय्यबा, चए थो ॾिसो त सही मां तव्हांजे खाइण जे लाइ केॾियूं ज़बरदस्त शयूं ठाहियूं आहिनि, अफ़ बातिल बि यूमिनून, पोइ तव्हां कूड़ खे मञींदव, व बि नेमत ला हुम यकफुरून, ऐं अलाह जे नेमतुनि जो नाशुक्री कंदव त कंदव, व याबुदून मिन दूनिल्लाह, अलाह खां सवाइ जिन खे तव्हां सॼो था, मा यमलिकु लहुम रिज़्क़न, इन्हनि जे हथ में तव्हांजे रिज़्क़ जी प्रॉपर्टी कान्हे का, मिन समावात वल अर्द शैया, ज़मीन आसमान, बल्कि हिकु ज़रिए जी शैया, माना हिकु मटर जे दाणे जेतिरी बि प्रॉपर्टी जा मालिक न जो तव्हांखे ॾियनि, वला यस्तदू, ऐं जेकॾहिं हूंदनि तॾहिं बि ॾेई न सघंदा तव्हांखे, फला तज़रबू लिल्लाहिल अमसाल, अलाह खे इंसान वारा मिसाल न ॾियो, अलाह वारा मिसाल माण्हुनि वांगुरु न ॾियो, त जेको आहे सो हे जेको आहे सो हीउ जेको वज़ीर आहे न ॾाढो बिज़ी आहे, हाणे हुनजे चमचे खे चवंदुसि त वज़ीर कमु कराए ॾींदो, अलाह बिज़ी न आहे, अलाह जा मिसाल माण्हू, अलाह हर वक़्तु हाज़ुरु आहे, तव्हांखे सुञाणे थो, ॼाणे थो, ऐं हुनजी एॾी टेक्नोलॉजी आहे जो हिकु हिकु माण्हूअ खे ईअं थो ॾिसे ॼण ॿियो माण्हू आहिनि ई कोन, इन अलाह यालम, अलाह हर शइ ॼाणे थो, पोइ अंतुम ला तालमून, तव्हांखे ख़बर कान्हे का। अलाह फरमाए थो त जॾहिं क़यामत जे ॾींहं ते इहे जिन खे सॾींदा हुआ बुज़ुर्गनि खे, वज़ारा लज़ीन अशरकू शुरकाहुम, त उन्हनि खे ॾिसी बुज़ुर्गनि खे चवंदा कालू रबना हाउला शुरकाउन लज़ी कुना न, साईं हे त आहिनि बुज़ुर्ग जिन खे असां तव्हां खां तोखां सवाइ सॾींदासीं, त उहे अलाह जा वली छा चवनि, पोइ अलकू इलैहिमुल कौल इन्नकुम काज़िबून, यकदमि उहे बुज़ुर्ग जवाबु ॾींदा हलो तव्हां कूड़ा आहियो, तव्हां कूड़ा आहियो, असां तव्हांजो सॾु ई कोन ॿुधा। शाह लतीफ़ इहा ई ॻाल्हि थो करे, चए थो मंग तहीं खां मंगणा जो ॾिहाड़ी थो ॾिए, कूड़ा दर दुनिया जा जाजक मंगीजे, सुभाणे तोहीं खे मोटी ॾींदा मुंहं में, अलाह जा बुज़ुर्ग जिन खे तव्हां सॼो था तुंहिंजी बेइज़ती करे मुंहं ते मोटाए ॾींदा, त असीं तव्हांखे कोन सुञातो, बल्कि अलाह फरमाए थो वमन अज़ल, इन खां वधीक केरु गुमराह आहे, मिमई यदऊ मिन दूनिल्लाह, जो अलाह जे दर खे छॾे ॿियनि दरनि तां घुरे, मन ला यस्तजीब लहू इला यौमिल क़ियामत, जो क़यामत ताईं उहो सॾु बि कोन ॾींदसि, वहुम अन दुआहिम गाफ़िलून, पर सच ॻाल्हि आहे त इन्हनि जा सॾ हुननि खां ॿुधनि ई कोन था, गाफ़िल आहिनि। अलाह फरमाए थो
त जॾहिं इहो सीन ॾिसंदा ऐं इहो बुज़ुर्ग उन्हनि जी बेइज़ती कंदा त अलकू इलाह यौम सलिम, पोइ यकदमि अलाह जा ॾाढो पेश थी वेंदा, चवंदासीं बिल्कुलु हाणे तोखे मञियोसीं। व ज़ल अनहुम मा कानू यफ्तून, हे जेके हिन दुनिया में ठगनि जे चवण ते उलमा सू ऐं आधा देग आधा जेब भरण वारनि जे चवण ते जेके कूड़नि ते हलिया हुआ, त ज़ल अनहुम माना इहे सभु इन्हनि जा हथनि मां तिरकी वेंदा जेके मा कानू जेके कूड़ ठाहींदा। अल्लज़ीन कफ़रू व सद्दू अन सबीलिल्लाह, उहे जेके कुफ़ुर कनि था ऐं अलाह जे हिन रस्ते खां रोकनि था, छो त इन में त ख़बर पइजी वेंदी न त शिरक छा आहे। ज़िदनाहुम अज़ाबन फ़ौक़ अज़ाब, इन्हनि खे अलाह चए थो अज़ाब जे मथां वॾो अज़ाब ॾींदुसि बिमा कानू यफ़्ज़ून, जो इन मुआशिरे में फ़साद कयो। मन अमिल सालिहन मिन ज़करिन व उनसा, जेको बि अमल सालिह कंदो, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, उहो मोमिननि लेकिन अलाह कारण करे मोमिन हुजे, फल नुहियन्नहु हयातन तय्यबा, त अलाह चए थो मां वाइदो थो कयां त हिन दुनिया में बेस्ट क्वालिटी ऑफ लाइफ उनखे ॾींदुसि, आउं हिन दुनिया में उनखे बहितरीनु हयाती ॾींदुसि। वल नज़ीयन्नहुम अजरहुम बि अहसन मा कानू यामलून, ऐं आख़िरत में हथ ई वधाए ॾींदोसांसि। त इन करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बेस्ट क्वालिटी छाखे चइबी आहे? बेस्ट क्वालिटी लाइफ जी कहिड़ी आहे? कद अफ़ला, माना उन माण्हूअ जी लाइफ क्वालिटी बहितरीनु आहे, कामयाबु आहे। मन असलम, जंहिं इस्लाम आंदो आहे। व रुज़्क़ कफ़ा, पंहिंजो एतिरो मिलेसि थो जो किफ़ायत थी वञेसि। व कना अल्लाह बिमा आता, ऐं जेको अलाह ॾिनो अथसि उन ते ख़ुशि आहे त अलाह साईं बसि खोड़ आहे, मुंहिंजो कमु थिए पियो थो। इहा आहे बेस्ट क्वालिटी लाइफ। अलाह फरमाए थो ज़रब अल्लाह मसलन अब्दन ममलूकन या ला यक़दुर अला शयूं, चई हिकिड़ो बानो आहे जंहिंखे हथ में का प्रॉपर्टी कान्हे। वमन रज़क़नाहु मिन्ना रज़क़न हसना, वरी हिकिड़ो ॿियो आहे जंहिंखे मां प्रॉपर्टी ॾिनी आहे, रिज़्क़ ॾिनो आहे। फ़हु युनफ़िक़ु मिन्हु सिरऊं व जरा, ऐं उहो शख़्स वरी अलाह जे रस्ते में ॾिए बि थो, लिकाए थो ॾिए, ज़ाहिर करे, त चए थो हल यस्तऊन, त छा हे ॿई बराबरि आहिनि? त जेको अलाह आहे, जेको सभु कुझु ॾिए थो, सभु को आहे, ऐं ॿिए कंहिंजे हथ में कोन्हे को, त छा हिनखे तव्हां ॿई बराबरि कंदव अलाह खे उन शख़्स सां? अल्हम्दुलिल्लाह, अलाह जी तारीफ़, बल अक्सर ला यअलमून, ऐं अक्सर माण्हुनि खे इन ॻाल्हि जी ख़बर कान्हे का। तंहिंजे करे अलाह चए थो फ़इज़ा क़रअतल क़ुरान फ़स्तइज़ बिल्लाहि मिन शैतान, जॾहिं बि क़ुरान पढ़ो त हमेशह पहिरीं चओ औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, छो त न त हू तव्हांजे दिलि खे ॻंढि ॾींदो ऐं पोइ तव्हांखे माना बि सम्झ में न ईंदी। इन्नहु लैस लहू सुल्तानुन अलल लज़ीन आमनू, ईमान वारनि ते शैतान जो वस कोन हलंदो। वला रब्बिहिम यतवक्कलून, जेके अलाह जे रब त आख़िरी आयत आहे। व ज़रब अल्लाह मसलन रजुलैन, चए थो हिकिड़ा ॿ शख़्सनि जो मिसाल ॿुधो अलाह, हे चोथों मिसाल ॾे सम्झाइण जे लाइ। हीअ अलाह ताला मिसाल असांखे सम्झाइण लाइ थो ॾिए। चए थो हिकिड़ा ॿ शख़्स आहिनि, आदम अब, हिकिड़ो त वीचारो आहे गूंगो आहे, माना ॿोड़ो बि आहे गूंगो आहे। हाणे जेको ॿोड़ो हूंदो उहो त गूंगो थी वेंदो। ला यक़दुर अला शैइन, ॿाहिरि वञी को बि कमु कोन थो करे सघे। वो कल्लुन अला मौला, जेकॾहिं हुनखे कंहिं मालिक रखियो आहे त उन ते मथां वज़न आहे, ॿार आहे। ऐं नमा यू वजहू ला याद बि ख़ैर, बींदो त हरू भरू को बि कमु फ़ाइदे जो कोन करे ईंदो, छो त फ़ाइदे जो करे ई कोन सघंदो। पोइ चए थो हल यस्तवी हुआ, त पोइ छा उहो उन मालिक जे बराबरि आहे? या मन यामिर बिल अदल, ऐं जेको अदल जो हुकुम करे, त अलाह पंहिंजी थो ॻाल्हि करे त मां जेको सभु कुझु करे सघां थो, मुंहिंजे आॾो इंसान जी कहिड़ी हैसियत आहे, त छा इहे ॿई असांखे बराबरि था कयो? वहू अला सिरातिल मुस्तक़ीम, जेको अदल जो हुकुम करे ऐं उहो सिधे रस्ते ते हुजे, त छा उहो शख़्स ऐं उहो जेको ॿोड़ो ऐं गूंगो आहे उहे बराबरि आहिनि पाण में? पोइ तव्हां कीअं था अलाह खे इंसाननि जे बराबरि कयो? अलाह ताला खां मां दुआ घुरां थो त अलाह साईं असांखे सम्झ था फ़रमाए। ऐं सुभाणे इनशा अल्लाह सूरतल कहफ़ आहे तमामु अहम, इनशा अल्लाह वरी जे अलाह ज़िंदगी ॾिनी, भरोसो त कोन्हे न, जे रहियासीं त इनशा अल्लाह सूरह कहफ़ सुभाणे कंदासीं। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून, वस्सलाम अलल मुरसलीन, वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।